तलवारी सदे अंदर जनीयत अल्लाह डूंगर से डोरी दियूं वो जी अज़ीम इनकलाबी औरतन जे तज़किरे में उन्हनि सिंधी सूरमिन जो ज़िक्र बि सरे फ़हरिस्त आहे जिन ॾुखनि ऐं ॾाढाइनि जा ॾूंगर ॾोरे या त मंज़िल मां या मार्ग मंझि मरी भाग भरियूं बणिजी वियूं। जदीद सिंधी जी अज़ीम इनकलाबी सिंधियाणी सालिया गोपांग बि उन्हनि इनकलाबी सूरमिन में शामिल आहे जिन लाइ लतीफ़ साईं चयो वॾा ताले तिनजा जी मार्ग मंझि मरनि। सिंध जी क़ौमी अॻवान सालिया गोपांग जो जनम 28 जनवरी 1963 ईस्वी ते हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान जी नंगरी लोहारी शरीफ़ में थियो। हू प्राइमरी तइलीम लोहारी शरीफ़ मां हासिल करे वधीक तइलीम हासिल करण लाइ मातली हली वई जिते उन 1980 में मैट्रिक जो इम्तिहान पास कयो त माइटनि खेसि वधीक पढ़ण न ॾिनो ऐं संदसि शादी बदे तौरु संदसि मामे जे पुट सुलेमान सां कराई वई जंहिंखां पोइ हू पंहिंजूं ख़्वाहिशूं दफ़न करे पंहिंजे वर सां आम रिवाजी ज़िंदगी गुज़ारण लॻी। 1982 ईस्वी में दरगाह लोहारी शरीफ़ जे 7 गादी नशीन पीर गुल हसन सिद्दीकी जी वफ़ात खां पोइ गादी नशीनी तां तकरार शुरू थियो। दरगाह लोहारी शरीफ़ जा मुरीद ॿिनि हिसनि में विरहाइजी विया जेके ए ऐं बी जे नाले सां सॾिजण लॻा। 28 जनवरी 1983 जी ॾींहुं ए ग्रुप जे हथियारबंदनि ॿनी में कमु कंदड़ बेगुनाह मिसकीन हारियुनि ते हमिलो करे बी ग्रुप जा 7 हारी क़तल करे छॾिया। उन कोस में सालिया गोपांग जो नौजवान वर सुलेमान गोपांग ऐं 5 अज़ीज़ शामिल हुआ। सालिया गोपांग जी उन वक़्तु उमिरि सिर्फ़ 20 साल हुई। हिन जे घर वारे समेत मर्दनि जो अटकल सॼो ख़ानदान शहीद थी वियो हो। हिन नौजवानी में पंहिंजनि प्यारनि जा लाश हिकु ई वक़्तु पंहिंजे कखाउनि घरनि मां खॼंदे ॾिठा। उन हौलनाक वाक़े वक़्तु हिन खे थञ पियाक पुट मोहम्मद सलीम हंज में हो। उहो वाक़ियो हिन लाइ मज़ामती किरदार बणजण जो महरक बणियो। तीनों तिन जो धीर कयां मां गोरे खुद के वेरी
जनरल आमिर ज़ियाउल हक़ जो दौर हो, हर तरफ़ खौफ़ ऐं दहशत जो राज हो ऐं MRD जी तहरीक हली रही हुई। वाक़े जी FIR ऐं कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अवामी तहरीक पारां शहीद अवाम मोहम्मद फाज़ल राहो जी अॻुवाणी में सलाम मेमण, अब्दुर्रहमान नकाश, अली अहमद जोखियो, मीर अनवर टालपुर, अकबर सारेजो, सत्तार टालपुर, रहीम लाखो, अनीस मेमण ऐं ॿियनि मक़तूलनि जे वारसनि सां गॾिजी DC चौक बदीन ते धरणो आयो। उन एहतजाज में सालिया गोपांग पंहिंजे मैसूम पुट सलीम खे हंज खणी उभ ॾारींदड़ नारा हणंदी रही। कामरेड मोहम्मद रहीम जमाली अब्दुल सलाम मेमण हिन खे सियासत में आंदो ऐं अहिड़ी तरह हू सिंध जे औरतनि जी वाहिद इनक़लाबी तंज़ीम अवामी तहरीक जी ज़ीली तंज़ीम सिंधियाणी तहरीक में शामिल थी, जिते हिन पंहिंजी नंढी भेण मरियम, अदी मुमताज़ निज़ामाणी, ज़ाहिदा शेख, शहनाज़ राहो, नजमा जूनेजो, हमीदा ख़ासकेली ऐं ॿियनि अॻुवान सां गॾिजी सिंधियाणी तहरीक में कमु कयो। संदसि मथां ॻोठ वारनि पारां पाबंदियूं लॻियूं, पोइ बि माठ करे न वेठी। जलावतन 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 न मुंहिंजो ॼण ही माग आ, न मुंहिंजो ॼण मकान आ, न मुंहिंजी ॼण ही धरती आ, न मुंहिंजो आसमान आ, न मुंहिंजी ॼण ही नगरी आ, न मुंहिंजो आस्थान आ, ॼण हुजा तारीख़ जे मां लाश जो मेरो कफन जलावतन जलावतन जलावतन। हिन पंहिंजी ज़िंदगी क़ौम, वतन ऐं औरतनि जे हक़नि लाइ अर्पे छॾी। हिन पंहिंजे घर खे इनक़लाबी स्कूल में तब्दील करे छॾियो, जिते औरतनि जा नज़रियाती तरबियती लेक्चर थींदा हुआ। संदसि घर में रूसी, चीनी, ईरानी नावल, इनक़लाबी किताबनि जो वॾो ज़ख़ीरो मौजूदु हो, जेको हू पाण बि पढ़ंदी हुई ऐं ॿियनि औरतनि खे बि पढ़ण लाइ ॾींदी हुई। हिन औरतनि जे समाजी ग़ुलामी खे इंतिहाई वेझड़ाई खां ॾिठो हो। सालिया गोपांग अवामी तहरीक पारां हलायल MRD तहरीक, एंटी ग्रेटर थल कैनाल, कालाबाग डैम ख़िलाफ़ तहरीक, आमृत ख़िलाफ़ सिंधी अवाम जी क़ौमी इत्तेहाद, चीफ जस्टिस जी बहाली, बिटे बल्दियाती निज़ाम ख़िलाफ़ धारिन आबादकारी ख़िलाफ़, मज़दूर यूनियन जी जिदोजहद ऐं ॿियनि जिदोजहदनि में हर अव्वल दस्ती जो किरदारु अदा कयो। सालिया गोपांग अवामी तहरीक जे बानी कायद रसूल बख्श पलीजो ऐं शहीद अवाम मोहम्मद फाज़ल राहो जे घर सां वेझी रही। हिन सियासत सां गॾु पंहिंजो घर हलाइण ऐं पंहिंजे पुट जी परवरिश लाइ महिनत मज़दूरी बि कई। हू माण्हुनि जे घरनि जो कमकार बि कंदी हुई, त माल बि चारींदी हुई, त ढगे गाॾी काहे बनी जो कम बि कंदी हुई। हिकु दफ़ो 50 रुपयनि जे ॿोल में पंहिंजे निणान सां गॾु ट्रक रेती जे ढोयाई। उन खां पोइ खेसि कोशिशनि सां मास्तरी जी नौकरी जो ऑर्डर मिलियो। उन खां पोइ पंहिंजी वधीक तइलीम जारी रखियई। BA, B.Ed, MA, M.Ed जूं डिग्रियूं पिणु हासिल कयई। तराई, अब्दुल्ला शाह, लोहारी शरीफ, अंडालो,
बदीन में हेड मिस्ट्रेस तौर ते ज़िम्मेवारियूं पिण सर अंजाम ॾिनाई। उन वक़्त में सवारी जो मसलो हुअण बावजूद ड्यूटी जी पाबंद रही। जिन स्कूलनि में संदसि पोस्टिंग हूंदी हुई उहे स्कूल उन वक़्त जा मशहूर स्कूल साबित थिया। नौकरी दौरान तइलीम खाते तरफ़ां बेस्ट टीचर जा पिण एवार्ड खयाई। शहीद अवाम मोहम्मद फाज़िल राहू जे 40 ते बदीन खां पहिरें पंध लॉन्ग मार्च कयाई। उन वक़्त बि संदसि नंढड़ो पुटु सलीम साणस गॾु हो। 1996 ईस्वी में अब्दुल रशीद गोपांग सां शादी कयाई, जेको बि अवामी तहरीक में सरगर्म हो ऐं मज़दूर यूनियन जो अॻुवाण हो। शादी खां पोइ हू लोहारी शरीफ़ मां लॾे बदीन आई। अब्दुल रशीद मां खेसि 2 पुट सांवल ऐं सागर पैदा थिया ऐं पोइ घर वारे ऐं पुटनि समेत सॼी सिंध में सियासत में सरगर्म रही ऐं सिंधियाणी तहरीक ज़िले बदीन जी सदर ऐं मरकज़ी ख़ज़ानची थी। सॼी सिंध में औरतनि जे हक़नि लाइ सुजागी लाइ दौरा कयाई। सिंध खां ॿाहिरि इस्लामाबाद, लाहौर, रावलपिंडी, फैसलाबाद, जंग, टोबा टेट सिंह, मुल्तान ऐं ॿियनि शहरनि में औरतनि जे सेमिनारनि में सिंधियाणी तहरीक जी नुमाइंदगी कयाई। अवामी तहरीक पारां थींदड़ 6 ई प्यादल लॉन्ग मार्चनि में पंहिंजे घर भातियुनि समेत शरीक थी। ॿ 2001 में जॾहिं कराची में लॉन्ग मार्च ते लाठी चार्ज थिए थी तॾहिं खेसि 2 ॾींहं अॻु ख़तरनाक हार्ट अटैक थियल हुअसि। डॉक्टरनि पारां ॿाहिरि निकिरण जी सख़्त मने हुई ऐं खेसि 4 महीननि जो थञ प्याग ॿार सागर पुंड हो, जंहिंखे हू पंहिंजे भेण मरियम जे घर में छॾे वञी लॉन्ग मार्च में शामिल थी, जिते रसूल बख्श पली जो समेत सवे माण्हू गिरफ़्तार थिया। चीफ जस्टिस जी बहाली लाइ टंडे बागे में मुज़ाहिरे जी अॻुवाणी कयई, जिते पुलिस पारां शदीद लाठी चार्ज थिए थी, जंहिंमें हू अवामी तहरीक जे नायब सदर अब्दुल हकीम हालेपोटो, अज़मत हालेपोटो, लखाडिनो खासकेली, फ्रांस कोली, रामजी कोली, मुर्तज़ा शाम ॿियनि समेत गिरफ़्तार थिए थी। कालाबाग डैम जी राह हमवार करण लाइ जॾहिं परवेज़ मुशर्रफ जे दौर में जनरल ज़ुल्फ़कार बदीन जे दौरे ते आयो त अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जी अॻुवाणनि सां गॾिजी सालिया गोपांग बदीन जे रस्तनि ते कालाबाग डैम ख़िलाफ़ मार्च कयो ऐं जनरल खे प्रोग्राम अध में छॾे वापसि वञिणो पियो। लियारी में मोहब्बत सिंध रैली जे शहीदनि जो 40 हुजे, अल्ताफ़ हुसैन जे सिंध जी विरहाङे वारी ऐलान ख़िलाफ़ हड़तालूं हुजनि या वरी ॿिटे बल्दियाती निज़ाम ख़िलाफ़ वज़ीरनि जा अलामती जनाज़ा कढणा हुजनि, उन्हनि जे घरनि ते तवा टंगणा हुजनि, उते सालिया गोपांग अॻुवाणी कंदे नज़र आई। 4 फरवरी 2015 ते बदीन पुलिस SSP ख़ालिद मुस्तफ़ा कोराई जी अॻुवाणी में जॾहिं बख्तर बंद गाॾियुनि किरेट मशीननि सां गॾु गोपांग बिरादरी जे पोहरित माण्हुनि ते के हमलावर लश्कर वांगुरु कहा करे फुरलुट कई ऐं घरनि खे मिसमार कयो, तॾहिं सालिया गोपांग बर वक़्तु उते पहुती ऐं उन्हनि पोहरित माण्हुनि जो साथ ॾिनो। जॾहिं लोहारी शरीफ़ जे बाज़ारनि खे बाहियूं ॾिनियूं पियूं ऐं ग़रीब पोहरितनि खे पुलिस गिरफ़्तार करे कूड़ा केस पे कया, तॾहिं बि सालिया गोपांग मैदान में आई ऐं पुलिस जे उन अमल ख़िलाफ़ कोर्ट में दरख़्वास्त ॾिनी ऐं एहतजाज कया, जंहिंखां पोइ पुलिस खेसि नंढे पुट सागर समेत गिरफ़्तार कयो ऐं सालिया गोपांग ऐं संदसि पुट सांवल मथां फुर भते ऐं बाहि ॾियण जा 2 केस दाख़िल कया विया, जंहिंखां पोइ बि हिन हिमत न हारी ऐं साबित क़दमी सां बीठी रही, ॿियनि खे हौसलो ॾींदी रही। 28 फरवरी 2018 ते अवामी तहरीक जे साथी अॻुवाण
आरिफ ज़हूर जी अयादत करण खां पोइ वापसि ईंदे बदीन वेझो रोड हादसे जो शिकार थी, जंहिंखां पोइ जना अस्पताल कराची में 1 मार्च 2018 ते हू जिस्मानी तौर ते हमेशा जे लाइ असां खां जुदा थी वई ऐं 2 मार्च 2018 ते खेसि लुआरी शरीफ़ में अबाणे क़ब्रस्तान में हज़ारे आलिन अखियुनि सां मिटी माओ हवाले कयो वियो। असांजे मुआती सफ़र में वो साथी असांजे मुआती सफ़र में वो साथी तमाणी द मंज़िल पंहिंजा ढोल ढाकी असांजे मुआती सफ़र में वो साथी असांजे मुआती सफ़र में वो साथी तमाणी द मंज़िल पंहिंजा ढोल ढाकी असांजे मुआती इन यकरट में जे खुशी जा साथ